वापार थींदो त उहे सभु शयूं जेके आहिनि से तबाह थी वियूं। खारे छाण मां वापार थींदो, सोखी बंदर मां वापार थींदो। सिंधु दरिया ख़ुदि दुनिया सां ॻंढापे जो वापारी ॻंढापे जो हिकिड़ो सबबु हो त उन खे हथ वठी करे तबाह कयो वियो आहे। हिन खिते जी तबाही जो जेको सभ खां पहिरियों बुनियादी ऐं वॾो सबबु आहे उहो सिंधु दरिया ते कब्ज़ो आहे। सिंधु दरिया जो पाणी रोके सिंधु जूं छाड़ूं जेके आहिनि उन्हनि खे बाक़ाइदगी सां जेको वीरान कयो वियो आहे, पाणी खां ख़ाली कयो वियो आहे। हाणे उन्हनि छाड़नि में पाणी ते वेठा आहियूं, हितां जेको ओचितो फाट वेंदो हींअर उन में समुंड जो पाणी आहे। वेंदे हजामो क्रीक में जेको समुंड जो पाणी आहे। पाण पासे में ॿिया जेके बि क्रीकूं आहिनि ॾिसूं था उन्हनि में समुंड जो पाणी आहे। यानी दरिया जो जेको पेट आहे उहो सॼो पेट हाणे समुंड जे पाणी में समुंड वहे थो जेको सो, ऐं हिते माण्हुनि खे पीअण जो पाणी कोन्हे। टेनिसन हिकिड़ो शहर लिखियो त आउं ॾिसां थो पाणी आहे, चौधारी पाणी आहे, पाणी पाणी आहे, पर हिकु फुड़ो बि पीअण जे लाइ न आहे। ऐं हिते इहा सूरत हाल आहे त पाणी जे विच में माण्हू वेठा आहिनि पर पाणी उन्हनि खे पीअण लाइ बि नथो मिले। भेटाई कंहिं ज़माने में लिखियो त पाणी मथे झूपड़ा मूर्ख ऊंज मरनि, पर उहे मूर्ख ॿिया कयो आहे। ही माण्हू सिबता माण्हू आहिनि, सियाणा माण्हू आहिनि, ज़िंदगी जे रमज़नि खां वाक़ुफ़ माण्हू आहिनि। पाणी जी कंधी ते वेठा आहिनि की पाणी नथो मिले, इन जे करे जो मूर्खनि हिननि जो पाणी रोके छॾियो आहे। पाणी रोकण जो हिकिड़ो वॾे में वॾो तारीख़ी वाक़ियो जेको करबला जो आहे। ऐं ॿियो आउं सम्झां थो त यज़ीदी तसलसल जेको सिंधु दरिया ते कब्ज़ो करणु थो घुरे, इहो सिंधु दरिया खे पंहिंजे तसरुफ़ में आणणु थो घुरे। डेम जी जेका बि रिथा आहे उहा सिंधु दरिया ते कब्ज़े जी रिथा आहे। जीअं दुनिया जे कुझु ॿियनि दरियानि ते मुख़्तलिफ़ धुरियुनि कब्ज़े करण जूं कोशिशूं कयूं आहिनि। मिसाल तौरु उर्दन नदी हिकिड़ो मिसाल आहे। अहिड़े तरीक़े सां सिंधु नदी ते पंजाब कब्ज़े करण जी कोशिशि थो करे, न रुॻो सिंधु नदी ते पर असां जूं जेके भरतू नदियूं आहिनि उन्हनि ते बि कब्ज़े करण जी कोशिशि कई वई आहे। 1960 वारे सिंध तास मुआदे जे नतीजे में हिकिड़े पासे पंजाब जे दरियानि में जेको असांजे हिसे जो पाणी हो उहो ॿिन्ही पासनि जे पंजाबियुनि पाण में विराए छॾियो। सिख पंजाबी तोड़े मुस्लमान पंजाबी दरियानि ते कब्ज़े जी रिथा ते मुतफ़िक़ कयो। मुस्लमान पंजाबियुनि पंहिंजा टे दरिया सिख पंजाबी भाइरनि खे ॾेई छॾिया। सिंधी मुस्लमान ॿाहिरि आहिनि कोन। उहे जेके आहिनि से टे दर्जे जा शहरी आहिनि, उहे जेकॾहिं मरी विया त ख़ैर आहे। सिख ॿाहिरि जहिड़ा हुजनि, उन्हनि जूं ज़मीनूं आदाब ऐं शादाब हुजनि, उन्हनि खे पाणी मिलंदो रहे। सिंधी मुस्लमान जेकॾहिं समुंड जे घर चढ़ी विया त ख़ैर आहे। त असांखे हिते हिन रियासत जे अंदरि बालादस्त पंजाबी तबिको जेको आहे उहो त असांखे इंसानु नथो सम्झे, माण्हू नथो सम्झे त उन्हनि पंजाब जे नदियुनि मां असांजे हिसे जे पाणी ते कब्ज़ो कयो आहे। उन्हनि सिंधु दरिया ते 1945 वारे मुआदे ॾिसजे थो त उन ई में भई अंग्रेज़नि वारो सॼो दौरु अंग्रेज़ इहो तस्लीम कंदा रहिया त सिंधु दरिया सिंध जी मिल्कियत आहे, त उन्हनि सिंधु दरिया ते बि कब्ज़ो कयो। हाणे त सिंध जी मिल्कियत वारो मामिलो त पंहिंजी जॻह ते, हाणे त ख़ुदि दरिया जे पंहिंजे वजूद जो सुवालु आहे। दरिया ख़ुदि तबाह थो थिए, माहौलियात तबाह थी वई आहे, इकोसिस्टम तबाह थी वियो आहे, हयातियाती गुनागुनी जेका आहे, बायोडाइवर्सिटी जेका उहा तबाह थी वई आहे। सॼी ज़िंदगी जेका आहे सा तबाही जे वर चढ़ी वई आहे। त उन खे बहाल करण जो जेको तरीक़ो आहे उहो इहो आहे त सिंधु दरिया ऐं उनजे भरतू नदियुनि जो फितरी वहिकिरो बहाल कयो वञे। पंजाबी हुकुमराननि या पाकिस्तान जे हुकुमराननि खे सिंधु दरिया ते कब्ज़े वारी एजेंडा जेका उहा वापसि वठणु घुरिजे। सिंधु दरिया ते कब्ज़े वारी एजेंडा जेका आहे उहा इन ई सिलसिले जी कई आहे। ॿियो सॼो इलाइक़ो जेको तव्हां चओ था न इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं, भई इंचुनि जी हिफ़ाज़त हिते वञे नांग थो खाए, हिते वञे बरो थो चढ़े। इंचुनि जो रुॻो पंजाब जी जेको बीठो आहे, सिंध जी हिते हिफ़ाज़त नथा कयो। इंचुनि जी हिफ़ाज़त जी माना इहा आहे त रुॻो फ़ौजी नुक़्ते निगाह खां न, समाजी नुक़्ते निगाह खां, इकोलॉजी जे नुक़्ते निगाह खां, इकोसिस्टम जे नुक़्ते निगाह खां, इन्वायरमेंट जे नुक़्ते निगाह खां, माहौलियाती नुक़्ते निगाह खां, बायोडाइवर्सिटी जे नुक़्ते निगाह खां, हर हवाले खां शयुनि जी हिफ़ाज़त थियणु घुरिजे। इकोनॉमिकली नुक़्ते निगाह खां हिफ़ाज़त थियणु घुरिजे। माण्हुनि जा आमदनी जा ज़रिया बचणु घुरिजनि, माण्हुनि जा पैदावारी वसीला बचणु घुरिजनि। उन्हनि ते हितां जे हुकुमरान जो ध्यानु कोन्हे। असां चऊं था त तव्हां ॿियो कुझु न करियो, असांजे लाइ असां कुझु बि न कयो, ऐं ठीकु आहे पंहिंजे लाइ वञी तरक़ी जा सभु मांडाण ठाहियो, असांखे असांजो सिंधु दरिया ॾेई छॾियो था फितरी वहिकरा बहाल। सिंधु दरिया 1945 ताईं या 1859 ताईं, हलो 1859 खे पाण नथा वठूं, 1945 ताईं सिंधु दरिया जा जेके फितरी वहिकरा हुआ उन्हनि खे तव्हां पंजाब मां आजो करियो, असांखे पंजाब जे नदियुनि में पंहिंजो हिसो ॾियो। सिंधु दरिया ते कीन जेके डेम थो ठाहे उन ते स्टैंड वठो, उहे रुकरायो। सिंधु दरिया जे काबिल नदी भरतू नदी आहे, उन ते शहतूत डेम जेको अफ़गानिस्तान थो ठाहे उन खे रुकरायो। सवात नदी ते मामन डेम रुकरायो। सॼे रिवर इंडस सिस्टम जेको आहे उन खे तव्हां बंदनि खां आजो करियो, डेमनि खां आजो करियो ऐं उन खे फितरी अंदाज़ में हिन लाइ हिकु दफ़ो वरी जेको सो शादाबाद थी वेंदा
हिकु दफ़ो वरी हिते माण्हुनि जे मुल्कनि ते माण्हुनि जे टपनि ते मुर्तियूं मोटी ईंदियूं, माण्हुनि जे मुंहंनि ऐं चेहरनि ते ज़िंदगियूं मोटी ईंदियूं। त ही सॼो पाणी न हुजण जे करे तबाही आई आहे। इन जो जेको हल आहे उहो इहो आहे त सिंधु दरिया जी फितरी में हिकिड़ो बाज़ थियणु खपे। ए साथियो, नवाज़ खान ज़ोर जे तफ़सीली ॻाल्हि ॿोल रखी तव्हां सां दरिया बाबति हिन इलाइक़े बाबति वधीक हितां जा साथी जेके हितां जा ॼाणू आहिनि उहे बि वेठा आहिनि, उन्हनि सां बि अॻिते हली तव्हां सां ॻाल्हि ॿोल रखूं था। असांजो हिकिड़ो सिंध जो मौलवी आहे अले तशहिर जो अयास बिन कुमी, उहो चवंदा सिंधु दरिया जो पाणी चोरी करे जेकॾहिं पंजाब जो माण्हू वज़ू करे निमाज़ थो पढ़े त अयास बिन कुमी चवां थो त हुनजी निमाज़ क़ाबिल क़बूल न आहे। असांजो तव्हां वीडियो वणे असांजे यूट्यूब चैनल अरडो तरादी खे सब्सक्राइब कजो त जीअं अॻिलियो जेके तहक़ीक़ ते जेके जिन शयुनि ताईं वञूं था त तव्हां ताईं वीडियो पहुचाए सघूं। हक़ मौजूद GSN।